नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जैकमाबाद में ख़बर ॾींदा हलूं। सिंध हुकूमत जी जैकमाबाद जी आवाम सां अख्याई म्यूनसिपल कमेटी जैकमाबाद के अमरीकी इदारे USAID पारां 18 करोड़ रुपए जूं 88 गाॾियूं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे म्यूनसिपल टाउन कमेटीज़ हवाले करे छॾियूं। जैकमाबाद जी आवाम के अमरीकी इदारे USAID पारां 2 साल अॻु शहर जी सफ़ाई सुथराई लाइ 18 करोड़ जे रक़मनि जूं 88 गाॾियूं मिलियूं, पर चीफ सेक्रेटरी सिंध जे वॾे वज़ीर जे हुकुम ते म्यूनसिपल कमेटी जैकमाबाद के मिलियल 88 क़ीमती गाॾियूं सिद्धार्थकोट, सेवण, तंगवाणी, जोही, खैरपुर नाथिन, गढ़ी खैरो ऐं ठुल जे म्यूनसिपल कमेटी जे हवाले करे छॾियूं। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पारां नोटिफिकेशन निकिरण बाद लोकल गवर्नमेंट जे रीजनल डायरेक्टर लाड़काणे जी इजाज़त ते एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर एडमिन निसार हुसैन मंगी म्यूनसिपल कमेटी जैकमाबाद पहुची बीठल 88 गाॾियूं मुख़्तलिफ़ टाउन ऐं म्यूनसिपल जे अमलदारनि जे हवाले करे छॾियूं हुयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।